हे मुझा मुसलमान भा तो इश्क जी झलक दिठी ना गए तो इश्क जे मंजिल में पैर पातो ही ना गए जन पातो उन्हन का पुछ रात जो रातियों कीअं था गुज़ारीन ततजाफा जुनूबुहुम गुज़ारीन फर्शते गवाही अचे पई अर्श रातियों गुज़ारीन फर्शते गवाही अचे पई अर्श खां पंहिंजे घर जे कुडन पासन में बिस्तरन के छॾे करे वञी मुसल्ले ते वेही रोवन अल्लाह पाक कुरान करीम नाज़िल करे अखियों खोल मुसलमान रब चवे ततजाफा जुनूबुहुम अनिल मवाजि यदऊन रब्बहुम खौफन व तमआ व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून पांजे घर में कुंड पासे में घर वारन खां लिकी करे मुसल्ले ते पेशानी रखी हो रोवन था प्या तू ही तू लगी भैया हो यार सा कचहरी पिया कन रब उन्हन जे इज्जत में रब उन्हन जे मकान ऐं शान के बुलंदो बाला कंदे पंहिंजे कुरान में उन्हन जो अजो वाट ज़िक्र थो करे जेके मुंहिंजा हन उहे बिस्तरन सां प्यार कोन कंदा हन उहे रिलन सां प्यार न कंदा हन उहे भलन बहमलन सां प्यार न कंदा हन उन्हनि जा टप्पा साब कोन लगंदा आहिनि हो त रात जो भी यार सां त ॾींहं जो भी यार सां इए पंहिंजे करीम जे कुर्ब में पंहिंजे महबूब जे मोहब्बत में पंहिंजे महबूब सोने जे इश्क में दीवाना हूंदा हन जो दुनिया ॾिसी चवंदी आहे हे त चरिया हन हे त पागल हन हिननि जो त को दुनिया सां तालुक ई कोन्हे पर तोखे कहिड़ी ख़बर जन उहो ज़रड़ो खाधो आहे उन्हनि खे ख़बर आहे त यार किथों मिलंदो आहे कीअं मिलंदो आहे इन जे करे सचल साईं चयो हो जंहिं दिल पीता इश्क जा मुसासिल मस्त मुदामल जंहिं दिल पीता मस्ती दे विच मोहब जो मिलिया अल्लाह मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती हो दहराम कुछ दिल पीता इश्क दजा मुसासिल मस्त मुदामल जंहिं दिल पीता कदम मुदा मुझो मुस्तफा जो कुर्ब तोखे सदे अर्ज़ पे कयूं त क़यामत जो ॾींहुं घणनि सालनि जो 50,000 सालनि जो क़यामत जो ॾींहुं छाजे लाइ ज़रा गौर कयो मां स्पीड खे थोरो वधाईंदो हलां क़यामत जो ॾींहुं छाजे लाइ जो हिसाब किताब जो ॾींहुं आहे क़यामत जो ॾींहुं छाजे लाइ जन्नतनि खे जन्नत में मोकिलणो आहे जहन्नमनि खे जहन्नम में मोकिलणो आहे क़यामत जे ॾींहुं जेके बि ईंदा जन्नत में वञण वारा हूंदा या जहन्नम में वञण वारा हूंदा उन्हनि जे गले में पंहिंजे अमलन जा पर्चा हूंदा या कोन हूंदा जवाब ॾियो मुंहिंजा दोस्त गले में अमलन जा पर्चा बि मौजूद हूंदा मां पोइते क़बर जे हवाले ॾे नथो वञा वक़्तु इजाज़त नथो ॾे जॾहिं गलनि में पर्चा बि मौजूद हूंदा हिसाब किताब वठण वारो केरु आहे चओ मुंहिंजो जवाब ॾियो केरु आहे चओ मुंहिंजो उहो अल्लाह जंहिंखे सभु ख़बर आहे या न आहे तुंहिंजे मुंहिंजे लक्षणनि जी ख़बर आहे या न आहे जेके ॼावा उन्हनि जी बि ख़बर आहे जेके ॼमंदा उन्हनि जी बि ख़बर आहे जेके क़यामत ईंदा उन्हनि जी बि ख़बर आहे या न आहे सॼी ख़बर अथसि त जहन्नमी केरु आहे जन्नती केरु आहे ख़बर आहे या न आहे जवाबु ॾियो सभु
खुदा तो खुदा है मदीने में भी मुझे मुस्तफा पे बुधाए त ही जन्नतिया ही जन्नतिया ही जन्नतिया मुझे मुस्तफा खाई गुछाई काने त जन्नती केड़ो आ जहन्नमी केड़ो आ त मुझे मुस्तफा जे खालिक खुदा खा केड़ी गुछाई आ। लेकिन मुझे दोस्त अजीज एकड़े मिनट जेला जरा गौर कर जदे उन मुझे बेनियाज रब के सजी खबरा जहन्नम में केर भी दो जन्नत में केर भी दो उन जे बावजूद 50,000 साल जो हिकड़ो ॾींहुं थो करे मामिलो छा आहे सुभान अल्लाह किबला मामिलो छा है हिसाब 5 मिनटन जो कम अल्लाह के सजी खबरा मलाइकत तो सवर किला रखन जेड़ा ना है ॾाड़ी खनदा मथो खनी मानन के इंतजार कराइन मलाइक नूरी मखलूका हुक्म जी तेरा अख छिंभ में सब कुछ करन वाला लेकिन मुजा मौला ही 50,000 साल जे दिया के कण जो राज कहड़ो मुजो बेनियाज रब बुधाइण तो चाहे ओ पिघलू ओ मुझे महबूब जे इश्क में झर झंग में नारा हरण वारा ए 50,000 साल जो दी हो इन करे कया थो दुनिया मुझे यार जो जिक्र करे मां रब बुधण चाहया थो बा जुमलो वरी दोहराइंदुस जुमलो वरी दोहराइंदुस मुझे बेनियाज रब जे ज़ात बाबरकात 50,000 साल जो दिहाड़ो इन जेला न कयो त जन्नत के जन्नत में मोकलिया जहन्नम के जहन्नम में मोकलिया बल्कि आशिक जे शेर सा चवा ओ महशर दिहाड़े मुझो सजणो दिस जा ओ किया रंग थोलाए मेरा बख्शरा कंदड़ा छदा बंड बंडण दिस जा महशर दिहाड़े मुझो सजण दिस जा मुझे सुने करीम रब जा बानड़ो एकड़े मिनट जेला गौर कयो अज जो मौलाना साहब अल्लाह ताला ने के हिदायत वारो बनाए खुदा हुन के कहे हिदायत वारे जे तरह ते मोकले मुजा दोस्त अजीज बगैर कहे सोचण जे ये पक पक करे रहयो आ खुदा का सवा एका घुरन शिरका जवाब ने खुदा जा बाना मैदान महशर हुंदो कमो बेश सवा लखो अंबिया हुंदा खुदा पाजे जलवे सा पाजे कुदरत वारी कुर्सी से कायम हुंदो ए खबर इन मुश्किल घड़ी खे दिसी पूरी कायनात खुदा दे विदी या आदम दे विदी जवाब दियो गालायो मुसलमानो गालो गारे विदी खुदा जी ज़ात पाजे कुदरत सा चलवा नुमा हुंदो मुझो महबूब मुस्तफा भी मकामे महमूद ते फाइज हुंदो सुभान अल्लाह लेकिन मुझे अल्लाह जे कुदरत दे निहार पूरी कायनात हुंदी आदम जा भी हुंदा ईसा जा भी हुंदा मूसा जा भी हुंदा इब्राहिम जा भी हुंदा मुझे महबूब जा भी हुंदा एड़ी मुश्किल घड़ी में अल्लाह ताला जे कुदरत जा जलवा नजर प्या चल हेदे होदे छाला ता धिक्का खाओ अचो तक जी करे रब के चो मौला ओ मुझा मौला ए सिज जी गर्मी ए सिज जी तपश ए जमीन ड्रामे जी थी वई असा के माफ कर जल्दी हिसाब किताब कर को लड़ंदो ही कोन एमे हिम्मत ही कोन थींदी एमे जुर्रत ही कोन थींदी छोका न थींदी जुर्रत दी ही कोन सुभान अल्लाह जुर्रत भी कोई कौन सभिनी जे दिल में ख्याल विझंदो मिड़ई गॾिजी मुझे आदम दे वञो खुदा जे हूंदे माण्हू आदम दे वेंदा सोना आदम वारो कर ॾाढी मुश्किल घड़ी आ ॾाढी तकलीफ़ आ अल्लाह जे दरबार में हथ रखण तक आसानी थे आदम चवंदो इज़हबू इला गैरी इहो मुंहिंजो कम नाहे हलो त सुहिणे नूह ॾे हलूं ईंदा सुहिणे नूह ॾे चवंदो इज़हबू इला गैरी इहो मूं वटि कलमदान नाहे इहा विज़ारत मूं वटि नाहे हलो त सुहिणे इब्राहिम ॾे हलूं हलो त सुहिणे याकूब ॾे हलूं हलो त सुहिणे इसहाक दे हलो हलो तो सुने इस्माइल दे हलो दे खबर केर वीदा उम्मती हुदा उनन सा गड नबी हुदा या न हुदा सुभान अल्लाह जवाब जो हुदा या न हुदा या आदम जो तो मां न तो हला मत तहां वजो
नूह अलैहिस्सलाम जो मां नथो हला मत जवाब जो ये थींदो या ओहो भी गद हलंदो जवाब जो वो भी गद हलंदो अंबिया दे ईंदा वींदा छा जेला अल्लाह जे ज़ात असां जे मथा रहम करे ये मुश्किल घड़ी अल्लाह जी ज़ात असां जी टारे विजे अजीज़ाने मन इन मुश्किल घड़ी के टारण जेला हर नबी दे ईंदा वींदा ईंदे 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 मूसा सोहणे ताईं वरी ईसा सोहणे ताईं जने हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे साम्हूं ईंदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवंदो छा थियो अथव अचो त उन यार दे हलूं जिथा जवाब मिलंदो ही ना है जेकॾहिं मां ॿी जुमिलो चवां ओ सुन्नी जेकॾहिं ॿी जुमिलो चवां त तुंहिंजी दिलि छो न ठरे अल्लाह जे हूंदे तमाम अंबिया उम्मतों गॾिजी काॾे ईंदा चो दरे मुस्तफ़ा ते न जवाब ॾे दरे मुस्तफ़ा ते ईंदा काॾे ईंदा जवाब ॾे काॾे ईंदा उन्हनि जे ज़हन में छो नथो अचे त अल्लाह जे ज़ात जे आॾो दुआ घुरूं उन्हनि जे ज़हन में छो नथो अचे त जो अल्लाह खां तौबा कयूं उन्हनि जे ज़हन में छो नथो अचे छो नथो अचे इन जो जवाब इहो आहे कायनात मौजूद हुई मगर जैसी इमाम हसन सुनो दुनिया ते न आयो इमाम हुसैन लजपाल अम्मा खातून जन्नत जे हंज में न आयो कायनात जे अंदर अल्लाह हसन ऐं हुसैन जो नालो के जे ज़हन जे वेझो ही अचण सुभान अल्लाह जवाब कोन ॾिनो तव्हां वेझो अचण वरी चो वेझो अचण कंहिंजे ज़हन में बि न आयो कंहिंजे सोच में बि न आयो बचड़े ते नालो हसन रखां बचड़े ते नालो हुसैन रखां कंहिंजे ज़हन में छो न आयो चओ रब ॾियण ई कोन ॾिनो अचण ई कोन ॾिनो माना कंहिंजो वस न आहे ताक़त उन जी आहे हिते भी ताकत उन जी उते भी ताकत उन जी हिते भी वस उन जो उते भी वस उन जो अखियूं खोल मुसलमान अखियूं खोल मुसलमान उन बेनियाज़ जे कुदरत दे निहार यार दे निहार वरी यार जे प्यार दे निहार ओ सुन्नी तोखे मुबारका ई ओहो अज़ीम अक़ीदो तोखे रब नसीब कयो आ जो हिते भी तुझो बेड़ो पारा त कब्र हशर में भी तुझो बेड़ो पारा मुझे सुने करीम रब जे दरबार में अंबिया कर जी उम्मत सुधो जदे मुझे मदीने वाले मीर जे दरबार में ईंदा छो ईंदा चौ त कुरान पढ़ा छो ईंदा रब जो कुरान पढ़ण थो चाहियां पाण ई कोन ईंदा इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर हिते भी क़दीर आ चो हिते भी कदीरा हुते भी कदीरा न हिते उन जे हुकुम का सवा कख थो चुरे न उते उन जे हुकुम का सवा कख चुरंदो जे हिते तुझो अकीदो इहो त उते भी तुझो अकीदो इहो ही हुजे छो न आया नबी अल्लाह जे दरबार में छो न आयो उम्मतूं अल्लाह जे दरबार में दरे मुस्तफा वट छो आया भला जे आया दरे मुस्तफा ते उथंदे ही छो न आया हुतऊं थींदा थींदा पो छो आया रब बुधाइण थो चाहे अल्लाह देखारण थो चाहे तो दुनिया में गालियों करण वारो दुनिया में मुझे महबूब के न सुञाणण वारो तव्हां के सुञाणण जी ताकत दिन मई कोन त सुञाणो किथां अज मुझे महबूब के ॾिसो तव्हां त छा पर मुझा नबी भी मुझे मुस्तफा जी याद आया हमें मौला राज केड़ो रब तो चवे इहो त फकत व मिनल लैल सुभान अल्लाह फतहज्जद बिही नाफिलतल लक असा यबअसक रब्बुक मकामम महमूदा अल्लाह जी ज़ात फरमायो मुझे महबूब मुस्तफा जेके नफिल तहज्जुद